नाज़रीन, खैरपुर में 1 महीनो अॻु अगवा थी वियल पुरियत इस्लामुद्दीन शेख बाज़ियाब न थी सघियो। धाड़ेलनि मुगवी जे वारसनि खां 20 लख रुपया भुंग तलब कयो आहे। वहीं हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे शकील जावरी। जी शकील। जी बिल्कुल। हिन वक्त असां खैरपुर जी मुस्तफ़ा कॉलोनी में मौजूद आहियूं। हितां जो रहवासी जेको नौजवान आहे इस्लामुद्दीन सूमरो, उनखे अगवा थे 1 महीनो गुज़री चुको आहे। हू मुसलसल धाड़ेलनि जे चंबे में आहे ऐं खेसि अगवा कंदड़ धाड़ेल जेके आहिनि उहे इन मुगवी नौजवान जे घर वारनि खे मुसलसल फ़ोन करे खेनि जेको आहे 20 लख भुंग तलब करे रहिया आहिनि ऐं भुंगो न ॾियण जी सूरत में मुगवी नौजवान खे क़त्ल करण जूं धमकियूं बि ॾेई रहिया आहिनि। उन हवाले सां अचो त मुगवी जा जेके वारस आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हू इन बाबति छा था चवनि। कमाईंदो इहो आहे, हाणे असां छा कयूं? इहो हाणे खणी विया आहिनि, हाणे गूंडो था करनि, असां छा कयूं? हाणे ग़रीब माण्हू, हीअ मसवाड़ जी जाइ, हाणे असां छा कयूं? हाणे भुंग था घुरनि 20 लख। 4 दफ़ा आहिनि कालियूं, आख़िरी दफ़ो आई आहे हिकिड़ी इहा काल। इहा हिकिड़ी काल में बि उहो ई था चवनि 20 लख ॾियो बसि, न त छोकिरो मारींदासीं। पी झूलो कढंदो अथसि, नंढड़ा बचड़ा आहिनि, नंढड़ा आहिनि, कमाइण वारो इहो खणी बीहो विया आहिनि। हाणे मुंहिंजो केरु धणी साईं आहे? भूंगो घुरनि था 20 लख। मां काॾां आणियां? न अबो न अमड़, अमड़ पौड़ी आहे, भाउ भिंड आहे कोन, कंहिंखां घुरां? अलाह जे वास्ते तव्हां मदद कयो, भाइ रहो। असांजे वस वारनि खे अपील आहे, असांजो छोकिरो महीने खां गुम आहे। फ़ोन जे ज़रिए तो अगवा थी आहे शिकारपुर जे शहर में। असांजे 4 दफ़ा फ़ोन आई आहे, सभिनी में उन में चवंदा 20 लख रुपया भूंगो, 20 लख रुपया ॾियो न त छोकिरो मारींदासीं। असां ग़रीब माण्हू 20 लख काॾों आणियूं? रोज़ु कमायूं, रोज़ु खाऊं, असां काॾों 20 लख आणियूं? मसवाड़ जी जाइ ते वेठा आहियूं। असांजी बस वारनि खे अपील आहे त महिरबानी करे असां सां मदद कई वञे। असांजी कानून खे अपील आहे, असांजी मदद कई वञे। मुगवी नौजवान इस्लामुद्दीन सूमरो जे घर वारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो इहो ई चवणु हो त नौजवान खे अगवा थिए 1 महीनो गुज़री चुको आहे ऐं खेसि अगवा कंदड़ जेके धाड़ेल आहिनि उहे मुसलसल 20 लख भुंग जेको आहे तलब करे रहिया आहिनि ऐं भुंग न ॾियण जी सूरत में नौजवान खे क़त्ल करण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। मुगवी नौजवान जे वारसनि वस वारनि खां मुतालबो कयो आहे त ख़ुदारा नौजवान खे बाज़ियाब कराए संदन परेशानी ख़तमु कई वञे।